शाम जो दिलकश नज़ारो तू ऐं मां, शाम जो दिलकश नज़ारो तू ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तू ऐं मां, हो समुंड जूं छोलियूं किनारो तू ऐं मां। पहिरें प्यार जा मिठड़ी मिठड़ी हीर ॾखिण जी थधड़ी थधड़ी, प्यार वारो पंध प्यारो तू ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तू ऐं मां, हो समुंड जूं छोलियूं किनारो तू ऐं मां। अस्सलामु अलैकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत ऐं राति जा ही 2 कलाक अव्हां सां गॾु गॾु हूंदा आहिनि। ऐं कोशिशि हूंदी आहे त हिननि 2 कलाकनि में कुझु अहिड़ी कचेरी कजे, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जिन सां मोहबत वधे, प्यार वधे, हाय हाय ख़ुशियूं वधनि। सो अव्हां जूं ख़ुशियूं लाइव विथ राजा सां गॾु ऐं लाइव विथ राजा जूं ख़ुशियूं अव्हां सां गॾु। सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो, मैसेज अव्हां कंदा आहियो। बिल्कुलु राजा मेमन जे पेज ते जेको फेसबुक ते पेज आहे उनखे जॉइन करे उन ते तव्हां मैसेज बि करे सघो था। सो खोड़ सारियूं कचेरियूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं। अॼु तमामु ज़बरदस्त मैच हली रहियो आहे ऐं पहिरियां त अफ़ाल माना नज़र न पिया आया, पर हाणे लॻे थो त पाकिस्तान जी टीम फाइनल में वञी रही आहे ऐं श्रीलंका खे आउट करे वेंदी जल्दी। स्कोर सुठो आहे, त तव्हां ज़रूरु मैच बि ॾिसंदा हूंदो, त मैच जे दौरान वरी तव्हां मूंखे शो में बि जॉइन करे सघो था। सो गाना गीत जेकॾहिं अचनि था सुठा त ज़रूरु मुंहिंजे शो में शामिलु थींदा कयो ऐं कुझु न कुझु पंहिंजे आवाज़ में ज़रूरु ॿुधाईंदा कयो। सो अव्हांजो प्यारु, अव्हांजी मोहबतूं हमेशह वांगुरु प्रोग्राम जी ओपनिंग जेका थींदी आहे, शुरूआति जेका थींदी आहे, कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां थींदी आहे। अॼु बि हिकिड़े सुठे सुठे सूफ़ी कलाम सां आगाज़ था कयूं, छो त सूफ़ीअज़म खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे, पर जेको माण्हू सूफ़ियत खे सम्झी वियो, सूफ़ीअज़म खे सम्झी वियो, पूरी दुनिया खे, पूरी काइनात खे सम्झी वियो। सो ज़रूरु हिन कलाम खे दिलि में लाहिजो, रूह में लाहिजो ऐं सुकून वठिजो। सूफ़ी कलाम सां सुकून ई मिलंदो आहे। सो ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत अंदाज़ अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ।
मैं भी खरीदार हूँ, मैं भी खरीदूंगा। प्यार कहाँ बिकता है पता बता दो, प्यार कहाँ बिकता है पता बता दो। आहा हा, वेलकम जी अगेन, खुशामदीद भलीकार। अवां सभिनी खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जी ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसास हिन प्रोग्राम में हूंदो आहे शामिल। राति जो पहर ऐं राति जे हिन पहर में कोशिशि इहा ई हूंदी आहे त अवां सां अहिड़ियूं कचहरियूं कजनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जेके अवां हमेशह दिलि में यादि रखो। सो अॼु बि पाण अहिड़ियूं कचहरी कंदासीं, अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं। ऐं स्पेशली मां तव्हांखे ज़रूरु चवंदुसि त पंहिंजी सिहत जो जेकॾहिं तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे त एक्सरसाइज़ कंदा कयो, वॉक कंदा कयो ऐं कोशिशि करे पंहिंजे जेका स्पेशली लाइफ में जेको तव्हां गोश्त तमामु घणो खाईंदा आहियो या तेल वारियूं शयूं घणियूं खाईंदा आहियो या ॿाहिरि जूं शयूं घणियूं खाईंदा आहियो, उहे थोड़ियूं घटि कंदा कयो, छो त ज़िंदगी इन सां घटिजी वेंदी आहे। कोशिशि करे पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखंदा कयो ऐं सिहत तॾहिं ई ठीकु रहंदी जॾहिं तव्हां एक्सरसाइज़ कंदो, टाइम सां मानी खाईंदो ऐं टाइम सां जेको आहे सो शयुनि खे हैंडल कंदो। सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो, मैसेज अवां कंदा आहियो। राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि कंदा आहियो। सो कचहरियूं खोड़, ॻाल्हियूं खोड़, ऐं कचहरियुनि ऐं ॻाल्हियुनि सां ईअं थींदो आहे त कुझु जेके शिकवा शिकायत हूंदियूं आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं आहिनि। सो उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हाईंदा कयो, उन्हनि माण्हुनि खे टाइम ॾींदा कयो जेके माण्हू अव्हांखे घणो लाइक कंदा आहिनि, जेके माण्हू अव्हां जे तमामु घणो वेझो हूंदा आहिनि, जेके माण्हू तव्हांजी ॻाल्हियुनि खे सम्झंदा आहिनि, तव्हांखे सम्झंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां हमेशह पंहिंजे वेझो रखंदा कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा मां ज़रूरु तव्हां सां कंदुसि त जिन सां तव्हां प्यारु कंदा आहियो, मोहबत ॾींदा आहियो, उहा मोहबत ऐं उहो प्यारु पंहिंजे दिलि जे अंदरि हुजणु खपे, राज़ हुजणु खपे। चवंदा कंहिं शाइर चयो आहे त ये इल्ज़ाम मोहब्बत का है दिखाना न किसी को, ये इल्ज़ाम मोहब्बत का है दिखाना न किसी को, लाकर सरे बाजार सजा देती है दुनिया, ऐसी ही मोहब्बत की सजा देती है दुनिया। हिकिड़ी कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। हेलो साईं, वालेकुम सलाम। साईं केरा टीवी जो आवाज़ खुलियो पियो आहे। शाह साहब तव्हां पहिरीं कॉल अहिड़ी था ॾियो, माशाल्लाह। ज़िंदगीअ में तव्हां छा कजे, माना पहिरीं कॉल असांजे प्रोग्राम में जिन टीवी जो आवाज़ु खुलियो पियो आहे। जॾहिं बि टेलीविज़न ते कॉल कयो, किथे बि लाइव कॉल कयो त टीवी जे आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो। ऐं जेकॾहिं टीवी जो आवाज़ु खुलियो पियो हूंदो त मुंहिंजे प्रोग्राम में त जेको आहे सो फ़ोन ई डिस्कनेक्ट थी वेंदी, कॉल ई डिस्कनेक्ट थी वेंदी। सो कोशिशि करे टेलीविज़न जे आवाज़ खे बंदि करे सिर्फ़ु फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो, न त पोइ जेको आहे सो ॻाल्हि ॿोल्हि न थी सघंदी। सो हमेशह मोहबतूं विरायो, प्यारु विरायो, ख़ुशियूं विरायो, ऐं प्यारु मोहबत ऐं ख़ुशियुनि में ज़िंदगी ॾाढी आसान गुज़रंदी आहे। ज़िंदगीअ जो जेको हू आहे न टाइम वधी वेंदो आहे। सो ख़ुशि रहण सां बीमारियूं बि घटि थींदियूं आहिनि। हिकिड़ी कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा राजा भाई छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह। अदा केरु आहे? अहमद बात पियो ॻाल्हायां कराची खां। कहिड़ा हाल अथई? ख़ुशि आहीं? चाक चङो भलो भाट साहब? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान। तव्हां ॿुधायो कुझु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, A1 फर्स्ट क्लास, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं। बेच तो ॾिसां वरी तव्हांजी आदत जी ओचित वरी शो ॾिठमि त शो में कॉल कयमि, वरी कॉल पर डिस्कनेक्ट करे छॾियमि। हा, ॿियो दफ़ो कॉल कयमि। चलो तुंहिंजी वॾी महिरबानी, तो ॿियो दफ़ो कॉल कई मूंखे मुंहिंजे शो में। ॿियो हाल अहिवाल ॾे, ज़िंदगी कीअं पई गुज़रे? जेको नाराज़ हो, रुठल हो, छा कजे? माना मज़ो छा? समुंड ते वञी पंहिंजो पाण सां वञी ॻाल्हा वञी उते, ॿियो छा कजे? अॼु इम्तियाज़ मार्केट घुमी आयसि, थोरो घणो वरी मैच यादि अची त वरी मैच ॾिसणो आहे मेरे। छा थियो अथई? इम्तियाज़ मार्केट घुमण वियो अॼु। इम्तियाज़ मार्केट घुमण जहिड़ी शइ आहे जेका तूं घुमण वएं? थोरो रंगबाज़ी। रंगबाज़ी माना छा? माना तूं कुझु वट वरितई बि, रुॻो बसि चकर हईं? न शूज़ वरितमि हिकिड़ो सुठो, ऐं ॿियो वरी इहो वास्कोट जेकी चवंदा आहिनि शूज़ ऐं वास्कोट वरी इम्तियाज़ मार्केट में वरितई वञी? घुमण फिरण जे हिसाब सां वरी वियमि त मुंहिंजो भला थोरो रंग बि थी वञे, कुझु वठिजे बि। चङो कई। मानी मानी खाधी अथई? हा, मानी खाधी अथमि। अॼु अदा आई मच्छी आई ॻोठ मां, मच्छी तरे ऐं मोकिली बस में। हा, ॾाढो मज़ो थियो। असां खाधीसीं वरी कुझु पाड़े वारनि दोस्तनि जेके आहिनि बिल्डिंग वग़ैरह में। चलो गुड आहे। ठीकु आहे। ॿियो ख़्यालु गानो वानो ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ में।
थैंक यू बाट साहब, थैंक यू। शो में शामिल थिया, जो प्यार, जो मोहब्बतूं ईअं शामिल थींदा रहंदा कयो। स्टार्ट में हमेशा मां चवंदो आहियां त कुझु गीत गज़ल गाना हलाइजनि कचहरियूं कजनि, पर छा कजे छा कजे छा कजे छा कजे। वेल अगेन हिकु दफ़ो ॿीहर मां चवंदुसि त हल गाननि सां गॾु ई कुझु कचहरी कयूं था। कचहरी इहा ई आहे त उन्हनि माण्हुनि जो ख़्यालु रखंदा कयो जेके माण्हू खे घणो पसंदि कंदा आहिनि, तव्हांजे लाइ घणो सोचींदा आहिनि। सो उन्हनि माण्हुनि जो ख़्यालु रखंदा कयो। असां चवंदा आहियूं न, असां घर में जेको आहे सो जेको हूंदो आहे या आस पास में जेको माण्हू हूंदो आहे उहो चवंदा यार ही पंहिंजो ई आहे, हिन जो ख़ैरु आहे, पर असुलु हीरो त उहो ई हूंदो आहे न। तो असुलु उन हीरो जो ख़्यालु। आवाज़ छो तकड़ा आहे? हलो साईं, इहो टियों ॾींहुं खां पेट्रोल पियो वधाई, अञा त कोन वधियो मेरा भाई। अॼु राति ख़बर थी पवे घणा ॾींहं मस्तियूं कयूं अथई। 20 रुपया वधंदो। राजभर खे मूं चयो आहे, राजभर दोस्त आहे मुंहिंजो, मूंखे चई हली तुंहिंजो गानो न हलाए, मूंखे ॿुधा राजा। कहिड़ो? राजभर वारो सेठ। हा जी, मूंखे ॿुधा जे गानो न हलाए तुंहिंजो। त गानो कहिड़ो? अहमद मुगल। वो सड़ी वियो, कंप्यूटर ई सड़ी वियो आहे, कीअं कयूं? सड़ी वियो तोखे तो हाणे साड़े। चलो चलो ठीकु आहे। तव्हां अॼु मूंखे गुनगुनाए ॿुधाईंदे त मां को न को गानो ॿुधाईंदोमांइ। हलो भई, अधु हलियो वियो, का ॻाल्हि कान्हे का दोस्त, का ॻाल्हि कान्हे का। सेठ जो दाबो ॾेई वियो, सो कुझु कोन थींदी, कुझु कोन थींदी। छा कजे छा कजे छा कजे। माण्हू असां गानो हलायूं, माण्हू चेंज करे, हे चए ज़ोरी गानो हला। न न न न न न न न न राजा में वरी साथ ज़िद ॾई वेराब साईं, ज़िद ॾई। हार्ड डिस्क ई सड़ी वई आहे कंप्यूटर जी, जंहिंमें अहमद मुगल जा गाना आहिनि। छा कयां मां, किथां हलायां? तो ख़ैर 0213512163 टेलीफोन नंबर ऐं मैसेज अवां कंदा आहियो राजा मेमन जे पेज ते। सो जो पेज ते अचण ई सुठो लॻंदो आहे, ऐं अवां जूं जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि हिते जेके लाइव कॉल जे थ्रू कंदा आहियो उहे ई सुठियूं लॻंदियूं आहिनि। सो कोशिशि कंदा कयो लाइव। ऐं ॿी अॼु मां ज़रूरु तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, ऐं थोरो टिप्स तव्हांखे ॾियां पियो त टाइम सां मानी खाईंदा कयो। 8-9 बजे मानी खाई छॾींदा कयो। राति जो देरि सां मानी खाइणु तव्हांजी सिहत जे लाइ ॾाढो ख़राबु आहे। तव्हांजो फैट वधंदो, तव्हांजो मतिलबु अजीब सिलसिलो थी वेंदो। सो मानी पंहिंजे टाइम सां खाईंदा कयो। सुबुह जो नाश्तो ज़बरदस्त वारो कंदा कयो, जीअं सॼो ॾींहुं तव्हांजे अंदरि एनर्जी हुजे, तव्हां सॼो ॾींहुं कमकार सही तरीक़े सां कयो। राति जी मानी 8-9 बजे खाई छॾींदा कयो, सेट रहंदो सभु कुझु। सो ऐं ॿियो हर जूं जेके ॿाहिरि जूं कोल्ड ड्रिंक्स वग़ैरह या फास्ट फूड आहिनि, इन्हनि खां परे रहंदा कयो। सब्ज़ी जेतिरो थी सघे खाईंदा कयो। ऐं अॼुकल्ह डॉक्टर राजा थी वियो आहियां न, ऐं सभिनी खे ॿुधायां पियो। ऐं अॼुकल्ह हीउ जेको अखियुनि जो जेको हले पियो वायरस, उनखां बि थोरो पंहिंजो पाण खे बचाईंदा कयो। ऐं उनजो बचाव इहो आहे जो तव्हां जेके ख़राबियूं आहिनि अखियूं, उनजो ट्रॉल यूज़ न कयो। ऐं उनजो वैसे ई मां चवंदो आहियां त हर माण्हूअ खे पंहिंजी पंहिंजी शयूं अलॻि हुजणु खपनि। ट्रॉल तव्हांजो अलॻि हुजणु खपे, साबुण तव्हांजो अलॻि हुजणु खपे। तव्हांजी सभु शयूं जेके बि आहिनि तव्हांजे जेके जिस्म सां जेके तव्हां यूज़ कंदा आहियो उहे अलॻि ई हुजणु खपनि न। बाक़ी हरू भरू हिकिड़े घर में हिकिड़ो ई ट्रॉल 17 माण्हू पिया उन सां हथ उगनि ऐं मुंहुं उगनि, त पोइ उन में इहो थी वेंदो। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे साईं? ख़ैर साईं। सियाल साहब जी जी, कहिड़ा हाल आहिनि? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो तबियत सही आहे? बिल्कुलु ठीकु ठाक, A1 फर्स्ट क्लास। सवा चई थी आयो भला? कीअं, सुठो पियो लॻा न पियो लॻा? बहितरीन। नई शर्ट पाए था अचो। नई अॼु असल में जिम ते वियुमि, जिम तां डायरेक्ट अची वियुमि। ड्रेसिंग खई कान हुई शो जे लाइ। मुंहिंजो हलो इन ई ड्रेस में मुंहिंजो इन ई ड्रेस में कयूं था शो। तबियत ठीकु लॻी? सभु सेट A1 फर्स्ट क्लास। छा खणी आयो अॼु पंहिंजे उन मां, छा चवंदा आहिनि, खज़ाने मां? खज़ाने में ॿुधायूं? हा हा हलो ॿुधाए। हा। जब भी चाहे एक नई सूरत बना लेते हैं लोग, एक चेहरे पर कई चेहरे सजा लेते हैं लोग। जब भी चाहे एक नई सूरत बना लेते हैं लोग, मिल भी लेते हैं गले से अपने मतलब के लिए, मिल भी लेते हैं गले से अपने मतलब के लिए, अपने मतलब के लिए। आप पड़े मुश्किल तो नजरें भी
चुरा लेते हैं लोग। एक चेहरे पर कई चेहरे सजा लेते हैं लोग। जब भी चाहे एक नई सूरत बना लेते हैं लोग। आहा आहा हा 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 आहा, जब भी चाहे एक नई सूरत बना लेते हैं लोग। ठीक है साईं। कुर्ब साईं कुर्ब, लख थोरा, महिरबानी। तव्हांजो प्रोग्राम जाने इंतज़ारु रहंदो आहे असांखे। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। मूंखे बि तव्हांजो इंतज़ारु रहंदो आहे। तव्हांजे न हूंदा आहियो त पोइ प्रोग्राम कंप्लीट न हूंदो आहे। भाई शुक्र जो शुरू में कॉल लगी वही। चलो ज़बरदस्त ज़बरदस्त, थैंक यू वेरी मच। रब खुश रखे वाला हयाती। महिरबानी महिरबानी। अदो असां सां गॾु हुयो सियाल साहब, थैंक यू वेरी मच हमारे शो में शामिल थींदा आहियो। अॼु मूं सोचियो अॼु आउं वञा पियो थोरो न पंहिंजो पाण खे मां पॉलिश वॉलिश करायां, वञी सैलून ते वञा, शइ बि थोरी घटि करायां, पर मुंहिंजो हाल हीउ हफ़्तो ईअं ई कढणु ॾे। फ़क़ीर माण्हू ईअं ई हूंदा आहिनि, मज़दूर माण्हू ईअं ई हूंदा आहिनि, जीअं हूंदा आहिनि ईअं हूंदा आहिनि। नेक्स्ट वीक थोरो तयारु थींदासीं सूमर ते, ठीकु आहे न। अॼु मूं चयो हलो ईअं ई हीउ हफ़्तो गुज़ार ऐं नेक्स्ट ॾिसंदासीं अॻे हफ़्ते। सो ख़ैर पंहिंजो पाण खे माण्हू ख़ूबसूरत रखे, पंहिंजो पाण खे माण्हू सेट रखे, पंहिंजो पाण खे माण्हू फिट रखे, त उन सां इहो थींदो आहे जो कॉन्फिडेंस लेवल जेको आहे सो माण्हू जो वधंदो आहे। इहा हक़ीक़त अथव। सो पाण फिट बि रहंदा आहियूं ऐं पाण फिट रखंदा बि आहियूं पंहिंजो पाण खे। ऐं कोशिशि कंदो आहियां मां त मां उन्हनि माण्हुनि सां गॾु हुजां जेके माण्हू मूंखे ख़ुशियूं ॾींदा आहिनि, मूंखे प्यारु ॾींदा आहिनि, ऐं या मूंसां जेको आहे सो वक़्तु गुज़ारणु चाहींदा आहिनि। सो उन्हनि में तव्हां सभु बि मौजूदु आहियो जेके 2 कलाक राति जा मूंखे ॾींदा आहियो। हिन 2 कलाकनि में अवां कॉल्स बि कंदा आहियो, मैसेज बि कंदा आहियो, त तमामु घणो सुठो लॻंदो आहे। सो हाणे हिकिड़े सुठे सुहिणे गीत जी तरफ़ हलूं। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे नाहिद अलीअ जो, ऐं आई होप त तव्हांखे गीत ज़रूरु पसंदि ईंदो। इन ट्रैक खे ज़रूरु इंजॉय कजो। मुंहिंजो फेवरेट आहे ऐं अॼु बि जे गाना हलंदा उहे मुंहिंजे ई सिलेक्शन आहे। आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। इंजॉय दिस ट्रैक। कितने
दिल जा दिलबर दिलरुबा, दिल जा दिलबर दिलरुबा, दिल याद थी तोखे करे, दिल याद थी तोखे करे, तू आहीं मुंहिंजो तू सदा, ओ दिलरुबा हो। वेलकम अगेन, खुशामदीद भलीकार अवां सभिनी प्यारनि खे राति जे ख़ूबसूरत पहर में अवां जो प्यार, अवां जी मोहबतूं, अवां जी ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसास हिन प्रोग्राम में शामिल हूंदो आहे। 02135121763 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो ऐं कोशिशि कंदा कयो त मोहबतूं विरहाईंदा कयो, प्यार विरहाईंदा कयो। राति जे हिन ख़ूबसूरत पहर में जॾहिं अचो त कुझु न कुझु सुठो सुठो गीत को खणी ईंदा कयो जेको मूंखे ॿुधाईंदा कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। अदी ख़ुशि आहियां। हाँ खुश आहियां मां, अॼु पासपोर्ट अची वियो। वाह वाह वाह, पासपोर्ट अची वियो, पोइ कॾहिं जी टिकट कराई? टिकट कॾहिं जी मुंहिंजो कराई? फोटो अहिड़ो लॻो पियो जहिड़ी कश्मीर जी मायूं कोन हूंदियूं आहिनि अहिड़ी। हा, बस साईं जे जहिड़ी कश्मीरनि पई लॻी। हा, सुठी आई आहे माना तस्वीर। हा, अहिड़ी कश्मीर जी हूंदियूं आहिनि मायूं। हा, पर माना तूं कश्मीर वारी आहीं कोन? हा पर कश्मीर वारी आहीं कोन? हा, कश्मीर जी कोन आहियां मां सिंध जी आहियां। हा, हा, ॿियो छा? ॿियो ॿुधायो, तव्हां ठीकु आहियो? सभु ख़ैर, A1 फर्स्ट क्लास। ऐं कीअं पियो लॻां? तव्हां ॾाढा सुठा पिया लॻो, प्यारा पिया लॻो। हा चलो, गुड आहे। भली सोणा माण्हू त हर ड्रेस में सुठा था लॻनि न। अच्छा, ॿियो ॿियो सभु ख़ैर, ॿियो सभु ख़ैर, ॿियो सभु ख़ैर। हा, माशाल्लाह माशाल्लाह। चलो, कुझु ॿुधायो, पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में आया आहियो त अॼु? मां गानो थोरो ॿुधाईंदसि, बाक़ी आहे न मुंहिंजो आहे न शेर ॿुधो केतिरो आहे, हा हा कहिड़ो हा सुठो। हा हा। दरिया दुरुस्त है न किनारा दुरुस्त है, अपने तो कुछ समझ में नहीं आता है कि दुनिया दुरुस्त है। वाह वाह वाह। हाँ खिली पाण शायरी त सुठी हुई। हाँ, खिली छो पई शायरी? हा, सुठी शायरी, सुठी शायरी। हाँ, ॿियो शेर। हा, हिकिड़ो ॿियो शेर। आंखों के समंदर में एक गहराई थी, हा, इस गहराई में ना जाने कितने सवाल थे। वाह 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 वाह, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। हा, हाणे वरी चवंदी हिकिड़ो ॿियो, चवंदी अञा हिकिड़ो ॿियो। हाणे आहे न थोरो गीत मुंहिंजो ॿुधो। हा, गीत ॿुधाए। हमें दिल को इन आँखों से झलक जाना भी आता है, हमें दिल को इन आँखों से झलक जाना भी आता है, तड़पना भी हमें आता है, तड़पाना भी आता है, तड़पना भी हमें आता है, तड़पाना भी आता है, किसी की याद में जो जिंदगी हमने सारी है, हमें वो जिंदगी अपनी मोहब्बत से भी प्यारी है, वो आए रूबरू हम दास्तां अपनी सुनाएंगे, कुछ अपना दिल जलाएंगे, कुछ उनको आजमाएंगे, करे महफिल हमें तो शम्मा बन जाना भी आता है, हमें दिल को इन आँखों से झलक जाना भी आता है। वाह वाह वाह, हाँ, जबरदस्त। छा ठहियो अॼु मानी में, छा पचायो आहे घर? अॼु मूं कबाब ठाहिया आहिनि। छाजा? अॼु मूं आहे न कबाब ठाहिया आहिनि न, मुंहिंजे हस्बैंड अचे त पोइ फ्राई कंदसि। अच्छा, पाण ठाहींदी आहीं? तव्हां सां ॻाल्हाए वठां। कुकिंग पाण खायो? हा, कुकिंग पाण कयो तव्हां? कुकिंग पाण कंदा आहियो घर में?
छा कयां उते के शहर में हुजां न तव्हांखे हर शइ तव्हांखे हिते सिंध टीवी ते पहुचायां। वाह वाह, बस तव्हां उतां उते एतिरो प्यार आहे तव्हां सां मूंखे, महिरबानी ख़बर आहे? महिरबानी महिरबानी महिरबानी। राति जो टाइम आहे, मानी जो टाइम आहे, ऐं जॾहिं हा। 2-3 रगड़ियूं तव्हां टे मानियूं खाइणियूं हुजनि त 2 खाईंदा कयो। हा। मां हिकिड़ी मानी खाईंदी आहियां। चलो गुड आहे गुड आहे। टे मानी टे त साईं बि कोन खाए, टे वीचारो 2 खाईंदो आहे, उहो बि 1.5 2 बस। चलो गुड आहे गुड आहे। हा घटि, पोइ वरी मां कावो ठाहे रखियो आहे न, उहो पीअंदी आहियां। पोइ सभु ख़तम, जेकी खाधो पीतो सभु हाज़मो थी वेंदो आहे, हज़म। चलो गुड आहे गुड आहे। ख्याल रखिजो पंहिंजो, ठीकु आहे दी? हा मतिलबु आहे न, मां जीअं वाक कयां थी न, हुते बि मूंखे हलणो पवंदो त कंहिंजी मौत। हा न, मूंखे हुते छा ते अलाह साईं बस दुआ कजो मूंखे हिम्मत अची वञे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह से तव्हां हिम्मत, अल्लाह से तव्हां हिम्मत ॾे, हिम्मत अची वञे। हा मां चाह थी पंहिंजे पेरनि ते मां अल्लाह ख़ैर कंदो। जज़्बाती घणो थियण जी ज़रूरत न आहे। जेको नथो माण्हू हली सघे त वरी हुते व्हील चेयर हूंदी, उन ते करे वठिजो उमिरो। सफ़ा जज़्बाती न थिजे। मां कोशिश कंदसि, मां ईअं हलां थी, वॉक कयां थी, घर में यको हलंदी रहंदी आहियां सुबुह जे टाइम ते। चलो चलो सही आहे, सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे। हा हलो हलो, ख़्याल रखिजो पंहिंजो, ठीकु आहे? हा तव्हां बि पंहिंजो ख़्याल रखिजो। पासपोर्ट अची वियो आहे, हाणे मां चाहियां थी ॾिसूं आहे न तव्हां सां गॾु ठाहियूं प्रोग्राम। मां मथे महीने वेंदुसि, मथे महीने मुंहिंजी टिकट थी वई आहे। 22 तारीख़ ॿुधायमि त 22 अक्टूबर ते। पोइ हाणे तव्हां 22 अक्टूबर खां वठी 5 नवंबर। मतिलबु ॾाढो होशियार आहे, मां हर कंहिंखे जल्दी सिखी वठंदी आहियां। चलो सही आहे, ठीकु आहे ठीकु आहे। नंढे हूंदे खां ई आहे। ज़मानत करायूं हाणे, ज़मानत करायूं? हलो हलो, ख़ालिद शाह ज़मानत कराए छॾी असांजी, का ॻाल्हि कान्हे का। थैंक यू वेरी मच अदी, तव्हां शो में शामिलु थींदा आहियो। ॿिया बि ईंदा आहिनि पोयां कॉलर, तमामु घणा हूंदा आहिनि, उन्हनि जो बि ख़्यालु रखंदा कयो। ऐं ॾाढो ज़बरदस्त तव्हां शाइरी ॿुधाई, गानो ॿुधायो, सुठो कयो। थैंक यू वेरी मच अदी फातिमा। हमेशह प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो, ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त कुझु न कुझु असांखे ॿुधाईंदा बि आहियो, सो ॿुधाईंदा रहंदा कयो। ऐं ईअं ई प्रोग्राम में हिकिड़ो एनर्जेटिक थी फुल कॉन्फिडेंस सां शामिलु थींदा कयो। अल्लाह साईं तव्हांखे सिहत ॾिए, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम राजा भाई, छा हाल? सभु ख़ैर मुंहिंजा साईं, मुंहिंजा सुहिणा। अल्हम्दुलिल्लाह, ॿुधायो छा ॿुधायां? सर अब्दुल रहमान फ्रॉम बलूचिस्तान मां। कहिड़ा? हा बिल्कुलु सुञातो अब्दुल रहमान। तव्हां ॿुधायो छा हाल अहवाल आहे बलूचिस्तान जो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अमी ॿुधायो कीअं पई ज़िंदगी गुज़रे? ज़िंदगी राजा भाई बस तव्हांजो शो जंहिंमहिल खां स्टार्ट थिए थो पोइ तंहिंमहिल लॻे थो की ज़िंदगी हाणे ज़बरदस्त पई गुज़रे। अच्छा, न त ज़िंदगी माना ईअं सफ़ा वीरान आहे, मज़े में न आहे? ना बेहतर है माशाल्लाह, लेकिन हमारे शो के काफी एंजॉय करियूं था। चलो थैंक यू वेरी मच, थैंक यू। आया आहियो, ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। जी बिल्कुल। अॼु की रात रही पोत मुझी दिल ती घुरे, ओ मुझी दिल ती घुरे, जानी पोए केर जिए केर मरे, हो थी न परे। अॼु की रात रही पोत मुझी दिल ती घुरे, ओ जानी दिल ती घुरे, जानी पोए केर जिए केर मरे, हो थी न परे। संगे मर मर जो बदन सनड़ी गिची, हथड़ा नरम उस मासूम जवानी, ओ मुझा सुहिणा सनम, तुझी मासूम जवा जो खुदा खेर करे, ओ खुदा खेर करे, जानी पोए केर जिए केर मरे, हो थी न परे। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह। ज़बरदस्त गीत ॿुधायो तव्हां, ऐं सुठो ॿुधायो। इहो जलाल चंड जो ॾाढो मशहूरु गीत गानो हुयो। हा ऐं जलाल जो हू बि गानो मूंखे ॾाढो पसंदि आहे। हो मूंखे टाइम नथो मिले जानी, तोॾे कीअं अचां मां, हो मूंखे टाइम नथो मिले जानी, तोॾे कीअं अचां मां, ॾींहं जो हलायां ट्रैक्टर ट्राली, राति जो गोबिल सोर थाली, आए आए वॾी मूंसां हालत आ, मूंखे टाइम नथो मिले जानी, तोॾे कीअं अचां मां। ख़ैर थैंक यू वेरी मच, मां महफ़िल में शामिलु आहियो। ऐं सो ख़ैर
थैंक यू वेरी मच अवां शो में शामिल आयो ऐं मानियूं वाक़ई की ॿ मानियूं खाईंदा कयो, 3 जी बुख हुजे त 2 खाईंदा कयो, जेतिरो घटि खाईंदो ओतिरो तव्हांजो फैट वधण खां घटि वेंदो। हिकिड़ी कॉल, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, पहाड़ ते चढ़ी वञो, मथे वञी ने पंहिंजे मोबाइल खे उछलायो, टीवी जी आवाज़ खे बंदि कयो त फ़ोन ते आवाज़ ईंदो न जानी, फ़ोन ते आवाज़ न त कीअं ईंदो, कीअं ॻाल्हि ॿोल कीअं थींदी तव्हांजी मूंसां। तो ख़ैर ॻाल्हि ॿोल खे कयूं था, पर फ़िलहालु हिकिड़ो सुठो सुठो गीत आहे, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे मास्टर फ़तेह जो, ऐं मूंखे मुस्कान बि ॾाढो ॿ टे दफ़ा चयो त मूंखे इहो गानो ॿुधायो, ऐं अदी सना आगा जीअं उन बि चयो। त हिकिड़ी कॉल था हुन खां पोइ गाने तरफ़ हलूं। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? मां अब्दुल रहमान जी अम्मी। अब्दुल रहमान जी अम्मी बलुस्तान मां। बलुस्तान मां। वो हिकिड़े ई फोन तां ॻाल्हाईंदा कयो न, टई तव्हांजी धीउ बि ॻाल्हाए, तव्हां बि ॻाल्हायो, अब्दुल रहमान बि ॻाल्हाए। न अब्दुल रहमान पंहिंजे फोन तां तो ॻाल्हाए, असीं घर में पंहिंजे फोन तां ॻाल्हायूं था। अच्छा चलो भली कार थो चवां तव्हांखे अम्मी, ख़ुशि हुजो। शो ख़ुशि आहीं, तुंहिंजा घर जा माण्हू ख़ुशि आहिनि, तूं पाण ख़ुशि आहीं? आऊं पाण ख़ुशि आहियां, मुंहिंजे घर जा माण्हू सभु ख़ुशि आहिनि, मुंहिंजा पाड़े वारा ॾाढा ख़ुशि आहिनि, मानी हिकिड़ी था खाइनि। माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह सभिनी खे ख़ुशि रखे। हा ॿियो ॿुधाए, मां ॿुधो के तूं वञे तो माशाअल्लाह उम्रे ते। हा अम्मीअ लाइ उते वञी दुआ घुरे, मुस्लमान लाइ घुरे, सॼी दुनिया लाइ घुरे, तुंहिंजे सदके मां लाइ बि इहा दुआ घुरे, अब्दुल रहमान बि मूंखे इन दर ते वठी वञे। आमीन 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 इंशाअल्लाह। बस इलाही सिक लॻी पई हेॾे वञण जी, इलाही ख़ुशी, बस अल्लाह हर मुसलमान जी पूरी करे। या मुराद बिल्कुलु, आमीन। थैंक यू। हा ॿियो अल्लाह तोखे ख़ुशि रखे। महिरबानी। बस याणू रखी रली पई राति जो इहो पई पुछां ॿारनि कना राजा कंहिं महिल थो अचे, राजा कंहिं महिल थो अचे? हा राजा 9 बजे ईंदो आहे, केॾी महिल इंतज़ारु करण जी ज़रूरत ई न आहे, 9 बजे ईंदो आहे राति जो। 9 बजे अचंदो, पर बस असांजी लाइट जेकी आहे न, असां थोरो मिड़ी कंहिं महिल कीअं। हा लाइट वारनि जो आहे ई यार दोस्त आहिनि न, आहे यार त मुंहिंजो कीअं त कंहिं महिल कीअं बिल त एॾा था ॾिन जेतिरो, बस छा कजे। बस अल्लाह तोखे ख़ुशि रखे, ख़ुदा तोखे ख़ुशियूं ॾे, अल्लाह तोखे इन दर ते ने खरसी वञ, खरसी अच। असां लाइ दुआ घुरे, मां बीमार घर में पई आहे, शुगर जी मरीज़, हली फिरी नथी सघां, अल्लाह वटां हर हिकु लाइ दुआ घुरे, उनजे सदके मूं लाइ बि दुआ घुरे के मूंखे बि अब्दुल रहमान हेॾे वठी वञे। आमीन। कुर्ब थैंक यू अवां शो में शामिल थिया। अदी असां सां गॾु ई फ्रॉम बलुस्तान, विंदुर बलुस्तान मां। पाण हाणे हिकिड़े सुठे गाने तरफ़ हलूं, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे, मुंहिंजो बि मोस्ट फेवरेट आहे, आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। इंजॉय करण ट्रैक। जी दुखाए दिल खुदा नाराज़ थी पवंदी, मता कहीं जी दुखाए दिल खुदा नाराज़ थी पवंदी।
एॾा सफ़ा संग दिल न थी एॾा सफ़ा संग दिल अल्लाह नाराज़ थी पवंदी ख़ुदा नाराज़ थी पवंदी मतां कंहिंजी दुखाए दिल ख़ुदा नाराज़ थी पवंदी ख़ुदा नाराज़ थी पवंदी अल्लाह नाराज़ थी पवंदी ख़ुदा नाराज़ थी पवंदी वेलकम वेलकम खुशामदीद भलीकार अवां सभी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसास हिन प्रोग्राम में शामिल आहे। शादाब चांहि मुंहिंजे रूम में रहिजी वई आहे उहा घुराइजो। तो ख़ैर मैसेज अवां जा आहिनि पेज ते ऐं कॉल्स आहिनि अवां जूं टेलीफोन नंबर ते हिकिड़ी कॉल मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम दा अदी पारस आहे जा जी जी बिल्कुल अदी ख़ुशि आहीं चाक आहीं चङी आहीं भली आहीं जी दा अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो बिल्कुलु ठीकु ठाक A1 फर्स्ट क्लास। कीअं आहे हाल लाड़काणे जो? सुठो आहे सफ़ा सुठो आहे सेट आहे। मौसम कीअं आहे? गर्मी आहे? नॉर्मल आहे नॉर्मल आहे न गर्मी आहे न थधि आहे हाणे सही थींदो पियो वञे मौसम। हा हाणे सही थी वियो ॿ टे ॾींहं तमामु गर्मी हुई हाणे कुझु सही आहे। चलो गुड आहे गुड आहे। शो ॾिसो पिया? जी जी ॾिसी कीअं आवाज़ कीअं पियो लॻा? सुठो आहे सॼो इहो त रोज़ चवंदा आहियो कॾहिं ईअं चवंदा अॼु सुठो कोन थो लॻी। घणा सुठा लॻंदा आहियो अॼु वरी नॉर्मली अॼु वरी नॉर्मल लॻा थो। चलो चलो ॿुधाए कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में आई आहे त शायरी था ॿुधायूं ॿुधाए ॿुधाए। रहंदो अकेलो रब बाक़ी सभु फना अजा जी अना आहे न इंसान। वाह 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 वाह। अच्छा सिंगर कहिड़ी पसंदि आहे? फीमेल सिंगर्स में कहिड़ियूं सिंगर सुठियूं लॻंदियूं आहिनि तोखे? फीमेल में त न बाक़ी मेल में मुमताज़ लॻंदा आहिनि। मुमताज़ मुलाई सुठो लॻंदो आहे? मुमताज़ लाशारी जा गाना सुठा लॻंदा आहिनि? जी चलो मुमताज़ लाशारी जेको गानो ॿुधाए पंहिंजे आवाज़ में। मूंखे ईंदो न आहे। ईंदो ईंदो पोइ कीअं ॿुधंदी आहे? ॿुधायो मां न ॿुधाईंदो मां शायरी ॿुधाईमांव। हो तो बहजारी बेकदरे जी यारी हो बेकदरे जी यारी हो जल तन जल जे पल तन पल जे हो जल तन जल जे पल तन पल जे जेड़ी मुठीअ में आवारी बेकदरे जी यारी हो बेकदरे जी यारी। सही है? जबरदस्त कुछ समझ में ना आयो। ना आयो नहीं तो समझ में वरी चङे नमूने समझ जाने। जी समझना। हो मारण जाने जियारे न जाने हो मारण जाने जियारण न जाने जंहिंजो नाव शिकारी बेकदरे जी यारी हो बेकदरे जी यारी। छा कजे ज़बरदस्त भई मूंखे ॾाढो पसंदि आहे गानो नजफ अली जी आवाज़ में। हाँ अञा बीठी आहे छा? जी अञा बीठी छो एॾी तकड़ छा ॻाल्हि ॿोल थी वई अञा छा? ठीकु आहे अल्लाह हाफ़िज़। चलो थैंक यू वेरी मच। पारस मूंसां गॾु गॾु भई पारस फ्राम लाड़काणो ऐं पारस ॾाढी सुठी कॉलर आहे मुंहिंजे प्रोग्राम में शामिलु थींदी आहे रेगुलर शामिलु थींदी आहे सुठो लॻंदो आहे पारस तव्हां ॾींदा आहियो। अॼु वरी चांहि मूं शुरू करे छॾी आहे मिठी चांहि ॾिनी आहे चवां फिकी चांहि ॾे मिठी थो छा कयूं छोकिरनि खे छा कयूं कॾहिं कॾहिं ॻाल्हि सम्झंदो की न आहे न पोइ हुनखे हुनजे हाल ते छॾे ॾींदो आहियां मां हलो सही आहे जेको वणेसि पियो करे छा कयूं सम्झाए बि चयूं सम्झ में अचे कान थी डायरेक्टर मुंहिंजो वीचारो अकेलो थी पियो आहे
परेशान लॻो पियो आहे, ओ बि पाण पियो हलाए, टीवी बि पाण पियो ॾिसे, फ़ोन बि पाण पियो खणे, मिक्सर बि पाण पियो हलाए। हीउ मूं वारो दोस्त जेको कैमरामैन ॾिसो पिया पंहिंजे मुंहं सां पियो घुमे, सॼे स्टूडियो में पियो मूंखे घुमाए। महांगाई छा कजे, महांगाई माना ईअं ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे मुल्क जी। अरे कॉल आहे? हा ख़ैर महांगाई वाक़ई ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे। माण्हू पंहिंजे मुंहं सां पाण पिया था ॻाल्हाइनि, पके मतिलबु ईअं गाॾी ॿाहिरि बीठी आहे त पंधु पिया था वञनि। छा कजे, छा कजे, छा कजे, छा कजे। हा ईअं ई करे सघिजे थो। अॼुकल्ह इमोजी सुठा अची विया आहिनि, इहे ॾाढा ईअं मथे खे धक करण वारा, हेॾा वारा, ईअं ई करे सघिजे थो, ॿियो कुझु नथो करे सघिजे। सो ख़ैर उर्दू कहिड़ो गानो तव्हांखे अॼु ॿुधायां मां? जो दर्द मिला अपनों से मिला, गैरों से शिकायत कौन करे। जो जख्म दिया फूलों ने दिया, जो जख्म दिया फूलों ने दिया, कांटों से शिकायत कौन करे। हाय हाय हाय, छा कजे, छा कजे, छा कजे। अॼु मुंहिंजो साह जेको अटकियल आहे, मैच में अटकियल आहे, तॾहिं आउं तव्हां थोरो चवां घटि घटि गाना घणा हलाया। सम्झी था विया हूंदो न, आउं थोरो इन नेचर जो माण्हू आहियां। आउं पंहिंजो मतिलबु ॾिसंदो आहियां, ऐं जिते मुंहिंजो मतिलबु आहे उते हूंदो आहियां घणो। सो लाइव कॉल्स आहिनि ई आहिनि, पर गानो जंहिं महिल हले थो ब्रेक हले थो वरी आउं क्रिकेट ते वेही थो रहां, ॾिसां थो छा पियो थिए, छा पियो थिए। अच्छा ज़बरदस्त ज़बरदस्त। सो ख़ैर शो में त मां तव्हां सां गॾु आहियां, मां काॾे वञा कोन पियो। कलाकु गुज़री विया आहे, बाक़ी कलाकु आहे उहो बि गुज़री वेंदो। सो कचहरियूं खोड़ आहिनि, ॻाल्हियूं खोड़ आहिनि, मोहबत जूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं राति जो पहर आहे, राति जे पहर में कॾहिं माण्हू चांवर ऐं दाल खाईंदो आहे, कॾहिं आलू ऐं चांवर खाईंदो आहे, कॾहिं माण्हू अंबनि जी मौसम हूंदी आहे त अंबनि सां चांवर खाईंदो आहे। चांवर लाज़मी हूंदो आहे राति जे पहर में। चांवर भले खाईंदा कयो, पर बॉइल चांवर खाईंदा कयो, बॉइल करे, तेल न हुजे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा भाई बात कर रहे हैं? नहीं, याकूब बाभड़ बात कर रहा हूँ मैं। आप कौन? राजा भाई से बात करनी है। आप कौन बात कर रही हैं? मीरपुर खास से। मीरपुर खास से कौन बात कर रही हैं? लाइबा। लाइबा कैसी हो बेटा, ठीक हो? जी ठीक है, अल्लाह का शुक्र। जिंदगी आपको कैसी गुजर रही है? जी एवन सुना दे। क्या? मुझे गाना सुनना है। नहीं तो मैं क्या इधर कौन से ड्रामे चलाता हूँ, मैं गाने ही चलाता हूँ शो में। आप अपना तो कुछ बताएं। ये आप अभी गाना सॉन्ग सुना रहे हैं ना, हमारी फरमाइश से भी सुना दें। हम फरमाइश अपने घर वालों की पूरी नहीं करता है, आपकी कैसे करेगा? गरीब मानू है, रड़ेगा, मरेगा, फड़ेगा, ये करेगा, क्या करेगा? छा कजे, छा कजे, छा कजे। अदी गई लाइबा हुई ना, लाइबा वही मीरपुर खास हुआ। तो खैर है, क्या गाल करने का लाइबा था। नेक्स्ट टाइम जब भी आप आएँ तो ज़रूर कुछ बातें करें, कुछ आप अपनी आवाज़ में कुछ गाना सुनाएं, उसके बाद हम आपको ज़रूर सुनाएंगे, कुछ ना कुछ ज़रूर सुनाएंगे। सो हू गानो ॾाढो सुठो आहे न। यादगिरियूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं, बंदि कमरे जी दीवारुनि ते तुंहिंजूं तस्वीरूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं। छा कजे, छा कजे, छा कजे। कॉल है? हेलो अस्सलाम वालेकुम। तूफान अची वियो आहे छा? हेलो 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 जी राजा भाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी राजा भाई इंसाफ अली तोड़ पे गलाया करूं नी का केड़ा हाल आहिनि? जी जी दुआ यमा ॿुधायो। चाक चङो भलो? तबियत सही आहे यमा जी? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अच्छा मुंहिंजो मारो डाए कमज़ोर तड़वो यमा जी प्रोग्राम ॾिसी पियो। एॾी हवा अची वई आहे छा होॾे ॻोठ? जी हवा घणी आहे, पखे जे साम्हूं बीठो आहीं? जी जी तूफान अची वियो आहे ॻोठ, तूफान? न न तूफान न आहे भाई, भंगो रुतड़ यमा जी प्रोग्राम ॾिसी पियो, उनजो नालो खणिजो। छो खणास? चए पियो नालो खणी वञो। चए पियो, छो पियो चवे तोखे? चए पियो राजा मुंहिंजो नालो खणी। छा नालो ॿुधाई? बंगुल रतड़। बंगुल? जी जी बंगुल रतड़। बंगुलो रतड़, ठीकु आहे, बंगुले जो नालो खयोंसीं।
नालो ही खणाइणा आहे, ॿियो त कुझु हुयो ई कोन ज़िंदगी में। हलो भाई, हिकिड़े सुठे सुठे गाने जी तरफ़ सां हलूं। ऐं गानो कहिड़ो आहे दोस्त शाह साहब? बेवफा सां दिल लॻाए वेठासीं, ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं। एंजॉय दिस ट्रैक।
वेलकम जी अगेन, खुश आमदीद। भलीकार भलीकार भलीकार, छा कजे छा कजे छा कजे। हा सही आहे बिल्कुलु 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 बिल्कुलु। वक़्तु वेंदो आहे गुज़री, पोइ वक़्त सां गॾु गॾु माण्हू बि वेंदा आहिनि मटिजी। ऐं कॾहिं कॾहिं तव्हां स्क्रीन ते जेके ॾिसो पिया, या अॼु खां मां हाणे पंहिंजो गानो हलाईंदुमि, स्टार्ट में जॾहिं आऊं गाना वाना कंदो हुउमि त माना हाणे कीअं माना अलॻि तरीक़े सां सिलसिला थींदा हुया, पर माण्हू मटिजंदे देरि कोन थो करे। सो तॾहिं मां तव्हांखे चवंदो आहियां पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखंदा कयो, वॉक कंदा कयो, मानी घटि खाईंदा कयो, ऐं हुन सां गॾु गॾु जेको आहे एक्सरसाइज़ लाज़मी आहे, न त 5 साल खां पोइ तव्हांखे कुझु बि थी सघे थो। सो 0213512176 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में शामिलु थींदो। ऐं मैसेज जमा करे सघो था, बिल्कुलु राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज करे सघो था। मैसेज काफ़ी दोस्तनि जा आहिनि, उन शामिलु रखंदुसि मां। ही केरु आहे? मेरे दिल का दर्द किसने देखा है, हमें तो तड़पते सिर्फ रब ने देखा है। हम तन्हा ही में बैठकर रोते हैं, लोगों ने तो बस हमें अक्सर हंसते देखा है। फ्राम सिटी जुडो खां अब्दुल वहाब कलोई साहब, वेलकम अदा, भली कार था चऊं तव्हांखे। कॉल आहे जी, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी दा साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं केरु आहे? साईं हिदायतुल्लाह दिनारी, कराची बिन कासिम टाउन, दुरमोहम्मद ॻोठ। बसि शनाख्ती कार्ड नंबर रहिजी वियो, उहो बि ॿुधाए छॾियो। हा वो जॾहिं ईज़ी पैसा मोकिलिजो त असां खणी मोकिलींदासीं। माना पंहिंजो माना हो चवंदा आहिनि न, पंहिंजो माना मतिलबु रखियव हिते त ईज़ी पैसा, माना शनाख्ती कार्ड ई नथा ॿुधाए सघो त भाउ को पंहिंजो भाउ को वञी को बेनज़ीर इनकम सपोर्ट जो कार्ड वञी वठे तव्हांजे शनाख्ती कार्ड ते। पहिरियों मिलंदा हुया, उहो बि बंदि थी विया हाणे। हा, ॿियो छा हाल आहे भला? छा हाल वाला, छा कंदा आहियो दोस्त? दुआ दुआ करो भला कैसान, तव्हां ख़ुशि लॻा अथव? हा ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। छा कंदा आहियो? हा साईं, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी नाइब कासिद आहियां। चलो गुड आहे। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? जी सर। शो ॾिसंदा आहियो रेगुलर या कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियो? छा टीवीअ जो आवाज़? रोज़ वेंदा आहियूं। टीवीअ जो आवाज़ खोले छॾियई न? जी टीवीअ जो आवाज़ खोले छॾियई न? न टीवी जो ॿिए कमरे में आहे। हा चलो गुड आहे। ॿियो सभु ख़ैरु आहे? दुआ दुआ करो भल। चलो तूं टीवी ॾिस दोस्त, टीवी ॾिस, टीवी जो आवाज़ु खुलियो पियो आहे, इन करे तूं टीवी ॾिस। तो कोशिशि कंदा कयो त टीवी जे आवाज़ खे बंदि करे सिर्फ़ु फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो, त जीअं तव्हांजो आवाज़ु मूं ताईं सही पहुचे, मुंहिंजो तव्हां ताईं सही पहुचे। बाक़ी टीवी जो आवाज़ु खुलियो पियो हूंदो त पोइ जंग थी पवंदी सभिनी आवाज़नि जी पाण में, पोइ पाण खे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। पोइ चवंदा आहिनि न, पोइ जिॾां जो आयो ओॾां बि माण्हू भॼंदो आहे। त कोशिशि कंदा कयो त मैनेज कंदा कयो शयुनि खे, ॻाल्हियुनि खे, सिलसिलनि खे। उहे तॾहिं ई सिलसिला मैनेज थी सघंदा जॾहिं तव्हां एहतियात कंदो। सो एहतियात इहो ई आहे। लाइव कॉल मां चवंदो आहियां रुॻो मुंहिंजे शो में न, कंहिं बि शो में लाइव कॉल कयो त टीवी जी आवाज़ खे बंदि कंदा कयो, ठीकु आहे? सो ॻाल्हियूं इहे ई आहिनि। बिस्किट ॼाऊं खाधा कोन्हनि के, सो बिस्किट बि न खाइणु खपनि, मिठो हूंदो आहे घणो हिन में बिस्किटनि में। सो बिस्किट बि न खाधा अॼु। चांहि बसि मां चयो रुॻो डायरेक्टर खे पैसा मिलंदा आहिनि, थोरो मिड़ई ख़र्चु करायांसि हरू भरू। सिहत जो ख़्यालु मां बि कोन थो रखां। हलो अस्सलाम वालेकुम। महिरबानी सर, महिरबानी साईं, महिरबानी महिरबानी। हलो साईं साईं केरु आहे साईं? होम्योपैथिक डॉक्टर अब्दुल मजीद सर सिंजरो खां। साईं कहिड़ा हाल आहिनि डॉक्टर साहिबु? ख़ुशि आहियो? चाक आहियो? चङा आहियो? भला आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह सर, दुआऊं जो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, दिलि ख़ुशि थींदी आहे। महिरबानी 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 कुर्ब। टीवीअ जो आवाज़ु खोलियो पियो आहे डॉक्टर साहिबु तव्हांजो बि? हा डॉक्टर साहिबु, टीवी जो आवाज़ु तव्हां बि खोलियो आया हो? हा लॻे थो अॼु मरीज़ कोन आया आहिनि तव्हां ॾे बि। टीवी जो आवाज़ु बंदि कंदा कयो दोस्त, न त फ़ोन ऑटोमेटिकली डिस्कनेक्ट पाण ई थी पियो आहे। कंप्यूटर जीअं हुनजो सड़ी वियो आहे न अहमद मुगल वारो, हे ईअं ई थो कट कंप्यूटर साड़े फ़ोनुनि खे, ठीकु आहे? सो ख़ैर मैसेज आहिनि, मैसेज पढ़ूं था अव्हांजा, काफ़ी दोस्तनि जा मैसेज आहिनि, हिन फ़ोन था पढ़ूं, ठीकु आहे? हो रोई रोई रातियूं ॾींहड़ा। अच्छा जी मैसेज तमामु घणा अची विया आहिनि दोस्तनि जा। अनरीड वञो। शाहजहां जोखियो आहे, कहिड़ा हाल आहिनि शाहजहां? ठीकु आहियो? चाक चङा भला, वेलकम टू माय शो। अस्सलाम वालेकुम राजा भाई, कहिड़ा हाल आहिनि? अदा ख़ुशि आहियो? सर असां ॾाढो कोशिशि कई आहे, तव्हां कॉल नथी लॻे, बसि छा कजे, नसीब जी ॻाल्हि आहे। ओके जी, अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम। अदा केड़ा हाल है? ए अदी केड़ा हाल अथई नी? खुश आई नी? मां बिल्कुल ठीक आया नी। अदा तो खुश आए नी? आऊं चाक चंगो भलो आया नी। दे हाल वाला तुझे गानो हलायो नी मु। अदा ॾाढी दिल खुश करे छॾे असांजी। हा न? माशाअल्लाह माशाअल्लाह। बस अल्लाह कंदो आइंदा भी ईअं थींदो। चलो गुड गुड। ॿियो छा हाल वाला? शो कीअं पियो लॻे? आऊं कीअं पियो लॻा अॼु? माशाअल्लाह तव्हां बिल्कुल ठीक ठाक मज़े में। नंढड़ो नंढड़ो छोकिरो लॻा थो नथो लॻा? हा माशाअल्लाह माशा। पोइ केर थो चए भला छो तूं छोकिरो न आहे तॾहिं चाहे? चवनि था माण्हू सड़नि था। कोई पुछे नी त मुंहिंजो पुटु कहिड़ो आहे। ॾिस माण्हू सड़नि था, चवंदा पोड़ो थी वियो आहे हाणे राजा। बस वो माण्हू सड़नि था त छॾे ॾे न था। छो इन्हनि खे उॾही लॻी हूंदी। ॿियो छा हाल आहे? जेके माण्हू मुंहिंजे पुट ते सड़नि उन्हनि खे उॾही लॻी हूंदी। तूं मुंहिंजो मोहम्मद मेरा। उॾही उॾही हा उॾही उॾही बि लॻंदी आहे माण्हुनि खे, ख़बर अथई? हा मोहम्मद मेरा वारा हाणे ईंदा त पोइ मां चवांसि ईंदो त बापो ई राजा भाई ईंदो। हा अचनि अचनि उमेर वारा पोइ ईंदुसि मां ज़रूरु ईंदुसि। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। हाणे वेकेशन में ईंदा नी त? बिल्कुलु बिल्कुलु। ॿुधायो भला अॼु कुझु पंहिंजे आवाज़ में को सहरो ॿुधा अॼु। अदा सेरा कहिड़ा असां ॿुधायूं तोखे? ॿुधाइण वारा त तोखे ॿुधाईंदा न। मुंहिंजे बदिले में तोखे मुस्कान गानो ॿुधाए थी न। ठीकु आहे नी ॿुधाए नी। मुस्कान ई ॿुधाए नी। हाँ दा बुदावी थी ने गालाए सुने। अल्लाह खुश रखे। ठीक है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुस्कान मुझे पता था आज तुम आओगी और तुम मुझसे लड़ोगी, इसलिए मैंने गाना चला दिया। नहीं नहीं थैंक यू। और बताओ क्या हाल हवाल है? जिंदगी कैसी गुजर रही है? बहुत अच्छी। सफा सुठी वारी? बिल्कुल सुठी। चलो गुड है गुड है। ॿियो ॿुधाए? जी आपने मेरी फरमाइश पूरी की, बहुत खुशी हुई। अब ऐसे करते रहना। चल तुम 10 तारीख के बाद उर्दू में बात करती हो, 10 तारीख से पहले तुम सिंधी में बात करती हो। क्या होता है? तनख्वाह खत्म? बहुत बड़ा मसला है न मतलब पैसा खत्म थी वेंदा आहिनि छा? 10 तारीख खां पोइ उर्दू ॻाल्हाइण शुरू थी वेंदी आहीं? बस ये मुझे टाइमिंग ठहियल आहिनि। टाइमिंग ठहियल आहिनि। 20 तारीख खां पोइ सराइकी ॻाल्हाईंदी आहीं ईअं? हा गले सां ॻाल्हाएसीं। हा गला मेरे को आंदी है सराइकी। त मेरे को भी आंदी है, तुसां ॻाल्हाओ। हाँ गला तो मैं भी गले सां। चल ॿिया कहिड़े हाल आहिनि तुसां ॾे? बिल्कुल ठीक हाल आहिनि। तुसां ॿुधायो तुसां ॾे क्या हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह। ॾाढे सुहिणे पे लॻंदे हो। सोना असां आहियूं। इहा कहिड़ी ॻाल्हि कई तुसां? हाँ इहो त आयो नी तॾहिं माशाअल्लाह ज़रूर त। हा चलो ॿुधायो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। छा ॿुधायां? अच्छा हिकिड़ो शेर ॿुधायां। ॿुधाए। नंढड़ो सा। लोग कहते हैं मेरी खामियों के तस्करे इस तरह से। लोग कहते हैं मेरी खामियों के तस्करे इस तरह से और अपने अमालों में लोग फरिश्ता हो जाते हैं। चले जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। गानो कौन दी बुधाई? अच्छा नहीं लगा क्या आपको? हाँ अच्छा नहीं लगा? अच्छा था। गाना नहीं सुना रही हो? गाना नहीं सुना रही, आपने बस सुना दिया। आप अपनी आवाज में मुझे वो वाला गाना सुनाए। ऐ मेरे दिल मुबारक हो यही तो प्यार है। नहीं मैं क्यों सुनाऊं? किस लिए? मेरी की शादी हो रही है अभी, तुम्हें गाना सुनाऊं? नहीं मैं आपको सुना रही हूँ ना। मैंने आपको कल भी सुनाया था, आप आज भी सुनाए? नहीं मेरे भत्ते पे आई हो तुम जो तुझे मैं गाना सुनाऊं? नहीं सुनाए। हाँ आपकी शादी हो रही है समझो बस। हाँ चलो तो फिर तुम सुनाओ। मैं तो बिल्कुल नहीं सुनाऊंगी। है मेरे दिल मुबारक हो यही तो प्यार है। ठीक है बस एतिरो ठीक आहे। ईंदो कोन्हे मूंखे। तूं ॿुधाए थोरो शुरूअ खां कीअं आहे इहो गानो? मूंखे न ईंदो आहे नी। मूंखे अचे हा त मां ॿुधाए न। ओके मां यादि करे पोइ ईंदुसि, पोइ ॿुधाईंदोमांइ। ठीकु आहे? ठीक है। अल्लाह हाफ़िज़। जुबैर अहमद जरवाजे, जितनी शिद्दत से तुझको देखा है उतनी शिद्दत से कुछ नहीं देखा। अपनी आंखों में देखने दो मुझे, मैंने मुद्दत से कुछ नहीं देखा। जुबैर जरवार, थैंक यू जुबैर। शाहजहां जोखियो, मोहसन सिंधी महिरबानी। तौफ़ीक़ अब्बास जोखियो साहब आहे। अस्सलाम वालेकुम तौफ़ीक़ अब्बास जोखियो दौलतपुर खां, वेझो ॻोठ मिठा खान जोखियो खां, थैंक यू सर। ऐं साकिब अली आहे मूंसां गॾु आहे। ऐं साकिब लिखियो आहे त रिश्ता वो नहीं होता जो दुनिया को दिखाया जाए। रिश्ता वो नहीं होता जो दुनिया को दिखाया जाए, रिश्ता वो होता है जो दिल से निभाया जाए। अपना कहने से कोई अपना नहीं होता, अपना वो है जिसे दिल अपनाया जाए। वाह वाह वाह।
कभी खुशी कभी गम। साकिब थैंक यू वेरी मच। फिल्मूं घटि ॾिस। एजाज कलोई मेहरबानी। लुकमान सठियो अस्सलाम वालेकुम राजा भा। लुकमान सठियो, मुस्लिम सठियो, निसार सठियो, शो देख रहे हैं आपका, मेहरबानी साईं कुर्ब। ऐं हुन सां गॾु गॾु अयास जमाली आहे, थैंक यू वेरी मच अयास। ऐं जुनेद ख़ासि के लिए आहे, चए थो त सलाम वालेकुम। शाहिद बलोच राजा भाई वालेकुम। फरमान मेतलो आहे, चए थो लेक्चरार फरमान मेतलो, कज़िन साहब खादिम मेतलो, मोहब्बत के बगैर हर मौसीकी शोर है, हर रक्स पागलपन है और हर इबादत बोझ है। चलो भाई थैंक यू। ऐं दिलावर आज जमाली आहे, दिलावर खे भली कार था चऊं, थैंक यू वेरी मच दिलावर। अव्हांखे बि भली कार था चऊं दिल जी गहराइयुनि सां। एंड फरमान अली भुट्टो साहब आहे, थैंक यू वेरी मच भुट्टो साहब। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे? ठीकु आहियो? मां ठीकु आहियां शायदा, तव्हां ॿुधायो कीअं आहियो तव्हां? अल्लाह जो करम बिल्कुलु ठीकु आहियां। सफ़ा सेट? थोड़ी मिड़ई सेट बि न सेट बि। पोइ असांजो शो आहे ई बीमारनि जो इलाज करण जे लाइ। हा, इन में कोई शक शुबो ई न आहे। हा बिल्कुलु। चलो गुड आहे, भली कार था चऊं तव्हांखे दिल जी गहराइयुनि सां। महिरबानी तव्हांजी। ख़ुशि हुजो, ख़ुशि हुजो। कीअं पियो लॻाऊं अॼु? अच्छा, अॼु भला जिम मां सिधो हलिया आहियो? सिधो हलिया आहियो जिम मां। अॼु क्रिकेट बि हले पई, मैच बि हले पियो, त अॼु मतिलबु बसि टाइम न मिलियो चेंजिंग जो। मुंहिंजो हल चलो इन में ई था कयूं अॼु शो। सही आहे, माण्हू चेंज बि इहो करे करी टी शर्ट से हो चेंज हुजणु घुरिजे न। हा न, माण्हू हर रूप में सुठो लॻे माण्हू। हा बिल्कुलु बिल्कुलु। चलो गुड। त कुझु ॿुधायो भला अॼु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। अच्छा, ॿुधायां छा भला? हा न ॿुधाईंदो, न बि चवंदुमि त बि ॿुधाईंदो मूंखे। नथी ॿुधाए, नथी ॿुधाए। ॿुधाए टेंशन न वठो। न ॿुधाए। चलो ठीकु आहे, भला ॿुधायां थी। महिमान कॾहिं घुराईंदा पंहिंजा? भला महिमान घुरायो? तव्हां अचो न भाई, डायरेक्टर साहब तव्हां राब्तो कयो, डायरेक्ट तव्हां सां करे थो, हाणे ई थो करे। तव्हां फोन रखिजो न, तव्हां डायरेक्टर सां कनेक्ट थी तव्हां अची वञो महिमान। अच्छा, हीअं 2 ॾींहं खां पोइ ईंदा, इन करे जो रबीउल अव्वल। हा, पर लाइनअप त करे वठो न। चलो ठीक है। भलो ॿुधायो, गानो ॿुधायो। चलो ठीक है। जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, संग हर शख्स ने हाथों में उठा रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। पत्थरों आज मेरे सर पे बरसते क्यों हो, पत्थरों आज मेरे सर पे बरसते क्यों हो, मैंने तुमको भी कभी अपना खुदा रखा है, जब से तुमने मुझे दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। क्या बात है, क्या बात है। शाहिदा जी छा ॻाल्हि कजे साईं, छा ॻाल्हि कजे शाहिदा जी, छा ॻाल्हि कजे शाहिदा तव्हांजी। थैंक यू। चलो ख़ुशि हुजो। थैंक यू। कुर्ब शाहिदा कुर्ब। थैंक यू वेरी मच शाहिदा, असां सां गॾु गॾु फ्रॉम कराची। ऐं तमामु सुठी कॉलर आहे मुंहिंजी, ऐं मतिलबु दिलि सां कॉल कंदी आहे, ऐं हिकिड़ो कोन आहे त दिलि वारो जेको रिश्तो हूंदो आहे उनजो हिन प्रोग्राम सां आहे। सो थैंक यू वेरी मच, अवां महफ़िल में शामिलु थिया, सुठो लॻो अवां जो अचणु। ऐं हाणे पाण हलूं था हिकिड़े सुठे गाने जी तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे।
कोशिश करे ॾिस यार मुझे हेड़ो यार न मिलंदुई हो तुझी वफा के समझे तुझी अदा के समझे जेको खुशूं ॾेई दुख वठे हो तुझी वफा के समझे तुझी अदा के समझे जेको खुशूं ॾेई दुख वठे हो अहिड़ो कदुर वारो को अहिड़ो सबुर वारो को शहर सजो तूं कर कठे हो अहिड़ो वफ़ादार न मिलंदी मुझे अहिड़ो यार न मिलंदी कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं मुझे हेड़ो यार न मिलंदी मुझे हेड़ो यार न मिलंदी कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं मुझे हेड़ो यार न मिलंदी मुझे हेड़ो यार न मिलंदी कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं खुशबू जितनी भी अच्छी हो साथ छोड़ जाती है अदा महिरबानी एंड शाहजहां जोकियो थैंक यू वेरी मच अव्हांखे भली कार था चऊं शाहजहां मोहसिन सिंधी आहे भली कार था चऊं तव्हांखे कामरान भान खे भली कार था चऊं एंड एजाज़ कलोई अयाज़ अली जमाली साहब फारूक महर साहब शाहिद बलोच साहब थैंक यू वेरी मच अव्हांखे भली कार दिलावर जमाली चए थो त शहर जाकर बस गया हर शख्स पैसे के लिए ख्वाहिशों ने मेरा पूरा गांव खाली कर दिया अफजल बलोच मूंसां गॾु आहे भली कार था चऊं अफजल एंड हसनैन अली आहे अव्हांखे भली कार था चऊं दोस्त मोहम्मद लांगा आहे थैंक यू शिराज अली खे भली कार था चऊं सर एंड फरहान अली ब्रह्माणी खे भली कार था चऊं दिलि जी गहरायुनि सां ऐं अब्बास अली आहे नाहियूं राजा महिरबानी वकार अली हाले पुटो खे सलाम राहिब अली लगारी खे सलाम एंड रोशन अली सुमरो खे सलाम मीर ख़ान बलोच एंड शुएब ख़ान खे भली कार ग़ुलाम सरवर बेहण खे भली कार गयूर अब्बास खे भली कार ऐं शाज़िया ज़ोया खे भली कार सलाम था चऊं तव्हांखे बि ऐं साकिब जान खोसो खे भली कार मुस्तक़ीम आहे मूंसां गॾु अव्हांखे भली कार था चऊं एक्टर आहे शाहिद दायरी खे भली कार था चऊं ऐं वाहिद ख़ासि के लिए महिरबानी हुमैर अली लियाकत झंडीर तमामु घणा मैसेज आहिनि प्यारनि जा उन्हनि खे शामिलु रखां पियो मां वठूं था हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे साईं सर होम्योपैथी डॉक्टर अब्दुल मजीद सर पिंजरो खां सागर जिलो डॉक्टर साहब सवेल आप टेलीविज़न जी आवाज़ खे खोले वेठा हो छो सर बंदि त कयो पर वरी बि ईंदी हूंदी हाणे बंदि करे छॾिया ॿियो छा हाल वाला डॉक्टर साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला शुकुर अल्हम्दुलिल्लाह सर अव्हांजो दुआऊं राजा साईं कीअं पई ज़िंदगी प्रोग्राम ॾिसंदा आहियूं इन टाइम ते फारिग हूंदा आहियूं हा चलो गुड आहे शामिल बि थी वेंदा आहियो राति जो शो में सुठो लॻंदो आहे अव्हांजो अचणु जी जी सर अव्हांजो महिरबानी अव्हांजो नवाज़ चलो गुड गुड कीअं आहे सिंजोरे मौसम कीअं आहे सिंजोरो सर राति त थधिकार आहे ॾींहं जो गर्मी हुई सर अच्छा माना हिते राति जो सूर नथा जागनि ॾींहं जो था सूर जागनि ॾींहं जो गर्मी हूंदी आहे सर चलो गुड आहे आया आहियो कुझु पंहिंजे ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में अच्छा भाई हा हा माशाल्लाह माशाल्लाह ओ पिरी तो सिवा जिंदगी एक भी मां गुज़ारे सघाई न तो हा मां तोखे ॾिसां घुरां थो मगर
हा मां तोखे विसारण घुरां थो मगर छा कयां मां विसारे सघां नथो। ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह। जे दुखा तो बादल की बरसात हाँ, जे तो तुड़का सावन की बरसात हाँ, जे दुखा तो दोज़ख जी रात हाँ, जे तो तुड़का सावन की बरसात हाँ। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, थैंक यू सर। डॉक्टर साहब हुयो भाई असां सां गॾु सिजोरो खां लख थोरा डॉक्टर साहब अवां शो में शामिल थिया, सुठो लॻो अवां जो अचणु। ऐं बिल्कुलु हिन वक़्तु एशिया कप जो मैच उहो पियो हले जेको श्रीलंका ऐं पाकिस्तान जे दरमियान आहे। ऐं पाकिस्तान जी टीम सही पई खेॾे पर हुननि जा बैट्समैन ॾाढा तगड़ा तगड़ा पिया खेॾनि। सो कुझु विकेट्स अची वञनि त ऑटोमेटिकली जेको आहे सो वरी वापसि बैक थी सघे थो पाकिस्तान। उमेदूं बसि उमेदुनि ते ई जेको आहे असां जेका असांजी क़ौम आहे उहा उमेदूं ई हूंदियूं आहिनि। सो अलाह ख़ैरु कंदो, असांजी बेस्ट विशिस पंहिंजी टीम सां गॾु आहिनि। ऐं आई होप त तव्हां सभिनी जी दिलुनि में इहो ई हूंदो त अॼु पाकिस्तान टीम खटे त जीअं इंडिया सां फाइनल थी वञे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रजा भाई, हाल मदद मौला अली मदद सुणा साईं, रुस्तमानी पियो ॻाल्हाई या खुशा खैर अब्दुर्रहमान ॻाल्हाया त मुल्की साल गदाए को कहिड़ा त अथई अब्दुर्रहमान? खुशा चाक चङो भलो खैर अल्लाह जा असां मालिक या लख करम। बस अब इंडिया पाकिस्तान पूरो थियण ते आहे 113 ठाहियो अथनि। हा घणा आउट थिया आहिनि? 2 खिलाड़ी आउट। ॾिसां पियो मैच बसि छा कजे, कंहिंजो इंडिया जो ई पाकिस्तान जो हले पियो न? श्रीलंका आहे माल भुलियो तो चयो इंडिया ई पाकिस्तान जो हले पियो, तो चयो पहिरियां। न सॉरी श्रीलंका ऐं पाकिस्तान ॾिसां पियो। चलो चलो गुड है गुड है। ॿुधाए को गानो वानो ॿुधाए पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। हा साईं, हा गानो ॿुधाए जहिड़ो चवे ॿुधाए, जेको दिलि चवे उहो ॿुधाए। हाओ गानो मरदा त मोला जो ॿुधाए जाना रे। हा ॿुधा एतिरो चई ॿियो ख़ैर आहे? गानो ॿुधा न वरी ॿियो ख़ैर आहे छा? डॉक्टर थी वई आहे? जाना रे आजा 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 जाना रे, आजा 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 जाना रे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे सारे, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे सारे। दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे, दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे सारे। आंखों की पलकों में तुझको बिठा लूं, साथ में जानी तुझको बिठाऊं, मछली पाला खिलाऊं तुझे सिंधु दरिया के किनारे। मछली पाला खिलाऊं तुझे सिंधु के किनारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे सारे। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह। ये लॻो जबरदस्त 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 जानी जबरदस्त। हाणे गानो ॿुधाइजांइ मूंखे शमन जो VIP को जहिड़ो बि दिलि कढाई। ठीक है ओके ओके। शायद बलोच के सलाम। फरमान अली भुट्टो चेतो त सुना है वो रातों को जागता है, उसे कहना सोते हम भी नहीं। सुना है वो छुप छुप के रोता है, उसे कहना हंसते हम भी नहीं। सुना है वो मुझे बहुत याद करता है, उसे कहना भूले हम भी नहीं। सुना है वो वफा का दावा करता है, उसे कहना बेवफा हम भी नहीं। वाह सही वाह, छा कजे छा कजे छा कजे। इहो जेको सुना है जेको लफ़्ज़ आहे न, इहो वाकई सुना है हूंदो आहे। सो ख़ैर अवां जो प्यार अवां जो मोहबतूं प्रोग्राम में शामिल ऐं मोहबतुनि सां गॾु गॾु लाइव कॉल्स बि आहिनि 021351211763 ते, ऐं मैसेज अवां जा आहिनि राजा मेमन जे पेज ते। सो हिकिड़ी कॉल वठूं था, उन खां पोइ गाने जी तरफ़ सां हलूं ऐं गानो बि ज़बरदस्त हाणे हलाईंदासीं। ठीकु आहे, गानो बि ज़बरदस्त हलंदो। सो हिकिड़ी कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, छा हाल आहे राजा? ठीकु आहियो? ख़ैर अदी ख़ुशि आहीं? चाक चङी भली, काथे गुम थी वई आहीं? बस हिते ई तुंहिंजी दुनिया में पिया था घुमूं फिरूं, हिते ई कराचीअ में। बस वक़्त सां गॾु मटिजी वई, पुट खे विसारे छॾियई।
बस वरी पुट कॾहिं कॾहिं अहिड़ी ॻाल्हियूं थो करे छॾे पोइ वरी कयां ई नथी पोइ दिलि वरी हो थो थी कहिड़ियूं ॻाल्हियूं थो वरी हिकु ॿ ॻाल्हि सुठी कोन लॻी वरी पोइ कयूं ई न। कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधा? बस छॾ हिन ॻाल्हि खे हाणे ॿियो सभु ख़ैरु आहे। जहिड़ो थी पवंदो तुंहिंजो मुंहिंजो हरू भरू ॿुधई न? हा मुंहिंजे जहिड़े खां कोन बचंदी आहियां हुन पुट जे जहिड़े खां बची वई मूंखां न बचंदी आहियां। जहिड़ो थी पवंदो ॾाढी मां पाण थधी तबियत जी आहियां जहिड़ो न कंदी आहियां मां। चलो ॿियो छा हाल वाल आहे तव्हांजो? ख़ुशि वेठा हो? चाक चङा भला? अल्लाह जो शुक्र रब जो शुक्र। तव्हां ॿियो ॿुधायो ठीकु आहियो? फर्स्ट क्लास A1 ज़बरदस्त अल्हम्दुलिल्लाह। अच्छा हा बसि वेठी हुयमि मिलायो अॻोने न मिलियो वरी हाणे चयमि ॻाल्हायां थी। मां हिते ई हुयमि पंहिंजे घर में हुयमि कमनि कारनि में ॿचनि ॿेननि में। अच्छा तव्हांजी नंढड़ी कीअं आहे? ठीकु आहे जेका बीमार थी हाणे पई? नंढड़ी मुंहिंजी ठीकु आहे अल्लाह जो शुक्र आहे। बाक़ी हो हाणे कीअं ॿुधायां हो जेका जिथे पुट शादी कई हुन माईअ खे कैंसर थियो आहे। अड़े अल्लाह दुआ करेसि ईअं न कर तूं। बस छॾ मां चुप बस अल्लाह साईं उनखे बि सिहत ॾे उहा बि बचड़नि जी माउ आहे। बस बचड़ा कोन अथसि बचड़ा। चलो अल्लाह साईं सिहत ॾे भला कंहिंजो बच्चो त आहे भला। बिल्कुलु असां चऊं था जिथे रहनि ख़ुशि रहनि आबाद रहनि अल्लाह ज़िंदगी सभिनी खे ज़िंदगी ॾे। बिल्कुलु बस दुआ कदी कर सभिनी खे। वॾी यादि वॾनि जी दुआऊं हुजणु खपनि बचनि खे। चलो ॿियो दुआ जंहिंखे ॼणी हूंदी ॾीबी ईअं तोखे दुआ अल्लाह तोखे ज़िंदगी ॾे परवरदिगार ख़ुशि रखई आबाद रखई। जंहिंखे ॼणी हूंदी तंहिंखे ॾींदासीं जेको दिलि रंजाईंदो हुनखे छो ॾींदासीं। बस सही आहे। अल्लाह साईं तोखे ख़ुशि रखे। मुंहिंजी दुआऊं तोसां हमेशह गॾु आहिनि। ठीकु आहे भला यादि कई त एतिरा ॾींहं अम्मा फोन न कई सच ॿुधाइजांइ। यादि त कंदो आहियां रोज़ मां चवंदो आहियां यार काॾे वई आहे अम्मा अलाए काॾे मुंहिंजो मसरूफ़ हूंदी बिज़ी हूंदी किथे। वरी मूंखे थोरो खुटको मूंखे इहो खुटको हुयो त अलाए तव्हांजी नंढड़ी जेका तबियत ख़राबु हुई तव्हां हुन में बिज़ी थी विया मसरूफ़ थी विया। न नंढड़ी ठीकु आहे थी वई वरी सही थी वई अल्लाह जो शुक्र हाणे सही बचा मां हिते ई हुयमि थोरो ॻोठ ॿ टे ॾींहं घुमण वई हुयमि वरी थोरो मुंहिंजी पाण तबियत सही न थी पई गलो ख़राब थी वियो थोरो बुखार थी वियो इनजे करे सुस्त थी वियो। पाणी गरम पीअंदी कर थधो न पीअंदी कर। न पाणी त नॉर्मल पीअंदा आहियूं पर मौसम अहिड़ी थी हले न हाणे वरी गर्मी थी आहे पहिरों थधि ईअं थियो हले न कराचीअ जो मौसम। बिल्कुलु बस दुआउनि में यादि रखिजो। तव्हां कॾहिं था वञो उमिरि ते बचा? मां नेक्स्ट मंथ इंशाल्लाह 22 अक्टूबर ते टिकट थी वई आहे। अच्छा अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे खैरनि सां अचो असांजे लाइ दुआ कजो इंशाल्लाह। असांखे बि अल्लाह घुराए होॾे पंहिंजे पाण ते। आमीन 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 आमीन। हा पोइ ईअं बचा। थैंक यू अल्लाह ब्लेसिंग यू। अल्लाह हाफ़िज़। अदी असां सां गॾु हाणे हिकिड़े सुठे गाने जी तरफ़ हलूं। प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे ऐं आई होप त तव्हांखे ज़रूरु हीउ गीत पसंदि ईंदो। इंजॉय कजो हिन ख़ूबसूरत ट्रैक खे। इन ट्रैक खां वरी वापसि अचां केॾा न
लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।